तंगवानी में आतिफ हुसैन बिजाणी की रिपोर्ट मूजिब तालके तंगवानी जी यूसी सैफल के गोठ मोहम्मद अमीन जाफरी में पुल की सहूलत न हुजण करे गोठाणा सख्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। गोठाणनि शामराज जाफरी, गुलाम सिंह जाफरी ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाईंदे चयो त हिकु साल खां मूसा अलाहाबाद शाख जी पुल ठही पई आहे, जंहिंसां इलाइक़े जे लातादात ॻोठनि ऐं ॻोठाणनि खे रोज़मर्रा जी ज़िंदगी में मुश्किलातूं दरपेश आहिनि। उन्हनि जो वधीक चवणो हो त सूबाई वज़ीर मीर शबीर अली खान बिजाणी जे नोटिस बावजूद ज़िले कश्मीर इंतज़ामिया पुल की तामीर लाइ को भी तहरुक न वरितो आहे। उन्होंने आखिर में सरदार मीर महबूब अली खान बिजाणी और सूबाई वज़ीर मीर शबीर अली खान बिजाणी की अपील कंदे चयो त असीं राज भाग वोटर और सपोर्टर अवां जा आहियूं, असांजी मालिकी अवां खे करणी आहे। खुदारा ड्रेल पुल जो नोटिस वठी असांजी दादरसी कई वञे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो DTN वेब न्यूज़ तंगवानी। मेहरबानी कयो बाबा, पुल जे लाइ असां 8 साल थिया आहिनि दरपदर थिया आहियूं। मेहरबानी कयो बाबा, रस्तो न आहे, असांखे वॾो तकलीफ़ आहे रस्ते जे लाइ। सरदार मीर महबूब अली खान खे अर्ज़ु आहे, DSO साहब कंदकोट उन खे अर्ज़ु आहे बाबा मेहरबानी कयो, असांजा वधि में वधि तकलीफ़ आहे असांखे रस्ते लाइ। मीर अशरफ खान के भी गुजारिश है बाबा मेहरबानी कर बाबा, असांजे तालके जो तालको कंदकोट तंगवानी जो मेहरबानी कर मदद कयो असां सां बाबा। असांखे पुल न आहे, वॾो तकलीफ़ आहे। पुल ठही वियो आहे, मस्जिद आहे, ॿार आहिनि, स्कूल आहे, असां वॾे तकलीफ़ असांजो अर्ज़ु आहे खुदा कर शबीर अली खान खे, सरदार महबूब अली खान खे साईं असां रड़ी रड़ी थकाऊं। असांजो पुल साल थियो, असां वरा काठिंजा ॾेई वञा, असांखे वॾो तंगवानी यूसी सैफल दे हज़ारो गोठ गोठ वारा जेके बिजाणी कबीलो निंदवाणी जाफरी जो गोठ मोहम्मद अमीन आली मुराद नसरुल्लाह गाई खान निंदवाणी निसार बिजाणी गोठा खान पंजल एतिरा गोठ असां ज़लील थियनि था सही। खुदा कारण असांजो पुल ठही वञे।